अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते तव्हांखे भली कार पेश कयां थो। जीअं हिकु तमामु बहितरीनु अपडेट सां गॾु मां तव्हां लाइ हाज़िर थियो आहियां, जेको सिंध टीवी जो सोप सीरियल आहे पंहिंजा वेरी, जंहिंमें तमामु सिंध जा वॾा वॾा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि ऐं दोस्तनि जो तमामु घणो असांखां पुछा ॻाछा हले पियो त छा लाला रफ़ीक ज़ौहर साहिबु, साईं निसार शाह या असद खान कुरैशी इन्हनि मां को ड्रामे में कास्ट थियो आहे या न, उनजे बाबति तव्हांखे जवाबु ॾींदासीं हिन वीडियो में। तो वीडियो फुल ॾिसिजो। अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾिजो, जीअं हर अपडेट तव्हां ताईं पहुची सघे। सो दोस्तों, 4 टीज़र अची चुका आहिनि ड्रामे जो पंहिंजा वेरी जा, ऐं उन में 4 टीज़र में अञा न त साईं निसार शाह ऐं न लाला रफ़ीक ज़ौहर साहिबु ऐं न असद कुरैशी साईं हिन मां को बि ॾेखारियो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हिन में जेको मेन कैरेक्टर आहे विलन जो, उहो त रईस जो जेको कैरेक्टर आहे उहो इरफान शेख करे रहियो आहे, जे करे न त मिठन ख़ान जेको ज़ुल्फ़िकार बुर्दी साहिबु आहे उहो कंदो आहे, उनखे बि हिन कैरेक्टर में नाहे ॾिनो वियो। ऐं ॿुधण में आयो आहे त हिन जेको ड्रामे में विलन जो कैरेक्टर करे थो चौधरी अली असगर थईम आहे, या जेको ॿियो कैरेक्टर आहे उहो आहे मोहब्बती माण्हू अख्तर खोखर साहिबु बि हिन में आहे, ऐं उनजो जेको शूट आहे उहो त थी चुको आहे, उनजा बि फ़ोटो तव्हां ॾिसी सघो था। ऐं हाजिर प्रेमी साहिबु त हिन में ड्रामे में आहे हीरो जे हिसाब सां। पोइ अञा हिन जा जेको 4 टीज़रनि खां अलावा ड्रामे जो मुकमल प्रोमो न आहे आयो, ऐं जीअं ई प्रोमो ईंदो तव्हां ताईं असां हर अपडेट खणी पहुचाईंदासीं। सो हिन ड्रामे खे 2026 में पेश कयो वेंदो इंशाअल्लाह सिंध टीवी ते। बाक़ी नई कास्ट जेका बि आई तव्हां ताईं अपडेट पहुचाईंदासीं इंशाअल्लाह। बाक़ी कीअं लॻो ही वीडियो असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अला निगहबान।